शुरू। मुंहिंजे ख़्याल में हिन समाज खे बहितर करण लाइ सभ खां पहिरियां ई असांजा वालिदैन ऐं उस्ताद ॿिनि शयुनि ते नुक़्ते नज़र रखनि ऐं पंहिंजो ख़्यालु पुख़्तो कनि त असांजो जेको ईंदड़ नसुल आहे, औलाद आहे, उहा जेका पढ़े थी उहा इंसान थियण लाइ पढ़े। ख़ासि करे मां उस्तादनि खे चवंदुमि त जॾहिं उहे पढ़ाइनि था त हू हर वक़्तु इहो ध्यान में रखनि त पंहिंजे शागिर्द खे, छो त उहो शागिर्द जेको आहे उहो ईंदड़ नसुल आहे ऐं असांजे समाज खे ठाहींदड़ आहे। उहो शागिर्द अकेलो कोन्हे, लखे हज़ारे किरोड़े शागिर्द आहिनि जेके हिन समाज खे अॻिते हली अॾींदड़ आहिनि ऐं उन्हनि जो ई जेको शऊर हूंदो, जेको पढ़ियो हूंदो, जेको सम्झो हूंदो, उहो अमल में लाहींदा। इन करे सभ खां पहिरियां ई वालिदैन असांखे पंहिंजी औलाद खे इन लाइ पढ़ाए त ही इंसान थियनि। उस्ताद असांखे इन लाइ वेही पढ़ाए ऐं सम्झाए, वरी वरी सम्झाए त ही अॻिते हली इंसान थियनि। जॾहिं इहे ॿ शयूं उस्ताद ऐं वालिदैन सम्झी वरितियूं त इंसान थियण लाइ पढ़ायूं था त बहितरीन असांखे इंसान जॾहिं मिलंदा त बहितरीन ऑफिसर मिलंदा। जॾहिं बहितरीन ऑफिसर मिलंदा त अॻिते हली समाज में बहितरी ईंदी। असां वटि छा थो थिए उनजो उत्तर त असांजो वालिदैन इन लाइ थो पढ़ाए त ही पढ़ी मुंहिंजो पुटु ऑफिसर थिए, मुंहिंजो पुटु डिग्री इन लाइ वठे त ऑफिसर थी पैसा कमाए। उस्ताद पढ़ाए इन लाइ थो त ही डिग्री वठी वॾा उहिदा वठे रुॻो इन लाइ त जीअं पैसा कमाए। ऐं जॾहिं पैसनि कमाइण लाइ वालिदैन ऐं उस्ताद असांखे पढ़ाईंदा ऐं असांजे ज़हन में, असांजे शऊर में, असांजे रवैयनि में इहो विझंदा त असां रुॻो पढ़ूं इन लाइ था त पैसा कमायूं, त पोइ असां जेके आहियूं बाज़ारी माण्हू ऐं असां पढ़ंदड़ माण्हू में फ़र्क़ु न थींदो। इन करे बाज़ारी माण्हू खां बहितर थियण लाइ, अज़ीम इंसान थियण लाइ सभ खां पहिरियों पढ़ायूं या पढ़ूं इन लाइ त अचो त सभु गॾिजी इंसान थियूं। जॾहिं इंसान थींदासीं त बहितरीन, जॾहिं इंसान थींदासीं तॾहिं असां सुठा ऑफिसर थींदासीं, सुठा मुस्लमान थींदासीं ऐं सुठा हॾॾोखी थींदासीं ऐं माण प्यारा थींदासीं ऐं जंहिंजे करे असां सुठी ख़िदमत करे सघंदासीं। पर जेकॾहिं लालच लाइ पढ़ायो वियो, रुॻो पैसा कमाइण लाइ पढ़ायो वियो त असांजो मुआशिरो बाज़ारी थी वियो।